ब्रेकिंग न्यूज़ है नासिर नवासा शेयर कंदालू सकरन में तालुका अस्पताल की लापरवाही कोरोना वायरस की टेस्ट में इस्तेमाल थियल किट्स पार्क में उछलाई वयूं आहिनि। अस्पताल इंतजामिया की नाहिली सबब कोरोना वायरस पखड़जण जो खदशो वधी वियो आहे। इंतजामिया निंड सुतल आहे। अहम ख़बर खां नासिर नवां खे आगाह कयूं पिया। सकरन में तालुका अस्पताल की लापरवाही सबब कोरोना वायरस की टेस्ट में इस्तेमाल थियल किट्स पार्क में उछलाई वयूं आहिनि। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो असां सां लाइन ते मौजूद आहे। गुलाम कादिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी, तो तालुका अस्पताल सकरन जी खुली नाहिली सबब जेके कोरोना वायरस टेस्ट किटूं आहिनि ऐं उनजा मास्क आहिनि उहे तालुका अस्पताल सकरन जे पार्क में उछलिया विया आहिनि। जॾहिं उन बाबति मालूम कयो त उहे जेके किटूं लेबोरेटरी जेके टेस्ट थींदी आहे कोरोना मुतासिर माण्हुनि जी, उन किटूं जे सवनि जी तइदाद में किटूं आहिनि ऐं जेके मास्क आहिनि उहे तालुका अस्पताल जे पार्क में पियल आहिनि। जिते पार्क उते मरीज़ अची वेहनि था, उते नंढड़ा ॿार बि रांदि कनि था। हींअर बि तव्हां फुटेज में ॾिसंदो त उहे जेके किटूं सां ॿार रांदि करी विया आहिनि, पर अस्पताल अमलो अंगूर निंड में सुतल आहे। जेसिताईं हिन किटूं खे छुअण सां उन हथलाइण सां कोरोना वायरस में इज़ाफ़ो थी सघे थो। जी जी गुलाम कादिर, ॿुधाइजो त इन हवाले से तव्हांजी अस्पताल की इंतजामिया से का ॻाल्हि ॿोल थी आहे त हेॾी वॾी लापरवाही कीअं कई वई आहे? इहे जेके किट्स आहिनि इहे पार्क में छो छलाई वियूं आहिनि? जी जी, तो मूं पहिरियों ॿुधायो त इहे जेके किट्स वग़ैरह आहिनि हिते जेके तालुका सकरन सिहत खाते पारां जेके कोरोना बग़ैर टेस्ट कई वेंदियूं उन लेबोरेटरी में किट्स वग़ैरह पियल हुआ जिन सां कोरोना वबा में मुब्तला माण्हुनि जी जेके टेस्टियूं कयूं उहे तमामु कयूं। ऐं उनखां पोइ जॾहिं असांजी एनएस सां हिन मामले ते ॻाल्हि थी त हिन सॼे मामले खां लाताल कोई ला इल्म हुयो। हुन चयो त मूंखे हिन मामले जी ख़बर नाहे, मां हिन मामले जी जांच कयां थो। तोड़ियो ते सूपर मुक़रर आहिनि, पर उन सूपरनि जी लापरवाही सबबु जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ठीक है, वॾी महिरबानी गुलाम कादिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।